मच्छरनि मां जान छॾाइण ॾुखियो कमु आहे, पर कुझु अहिड़ा बूटा आहिनि जिनखे अव्हां घर में पोखियो या गमलनि में रखो त मच्छर अव्हांजे घर मां भॼी वेंदा। रोज़मेरी हिकु कंडेरे जहिड़ो बूटो आहे जंहिंमें नीरे रंग जा गुल फुटनि था। हिन बूटे जो तेल वारनि लाइ बि बहितरीन थिए थो। हिन बूटे में जॾहिं गुल फुटनि था त ही ख़ूबसूरत नज़र ईंदो आहे। रोज़मेरी जी खुशबू इंसाननि खे त सुठी लॻे थी, पर मक्खियूं, किवलियूं ऐं मच्छर हिन खुशबू जे करे घर मां भॼी वञनि था। लेमन ग्रास में स्ट्रोनेला आयल हूंदो आहे जेको हिन जे पननि ऐं डंडनि मां कढियो वेंदो आहे। हिन मां लीमे जहिड़ी खुशबू ईंदी आहे जेका मच्छरनि खे घर मां भॼाए थी। रुगो मच्छर ई न पर कुआ बि हिन बूटे जे करे घरां भॼी वञनि था। मेरीगोल्ड्स खे गेंदे जो गुल बि चवंदा आहिनि। ॾिसण में ही बि ख़ूबसूरत लॻंदा आहिनि ऐं ही घर में जीतनि जो मसलो बि हल कनि था। गेंदे जे गुलनि में हिकु कुदरती कंपाउंड हूंदो आहे जेको मच्छरनि ऐं ॿियनि जीतनि खे भॼाईंदड़ अंसर में बि हूंदो आहे। हिन कंपाउंड खे लेमनियन चवंदा आहिनि। ही कंपाउंड हिकु अहिड़ी खटाण रखे थो जेका खुशबू उथारे थी ऐं मच्छरनि खे भॼाए थी। लवेंडर जी खुशबू बि साबुण, डिटर्जेंट्स ऐं ॿियनि शयुनि में हूंदी आहे। हिन बूटे जो तेल ज़हनी दबाव मां छुटकारे ऐं निंड जे मयार खे बहितर बढ़ाइण समेत केतिरा ई तिबी फ़ाइदा रखे थो। हिन जी खुशबू इंसाननि खे सुठी लॻंदी आहे, पर मच्छर इन खे सफ़ा पसंदि न आहिनि कंदा। जेकॾहिं ही ख़ूबसूरत गुलनि वारो बूटो घर में पोखियो वञे त मच्छर, मक्खियूं ऐं कुआ घर खां परे रहंदा। फ्लास फ्लावर खे एजरीटम जे नाले सां सुञातो वञे थो। हिन में कोमरिन नाले केमिकल हूंदो आहे जेको जीतनि खे भॼाईंदड़ दवाउनि में बि इस्तेमाल थींदो आहे। ही बूटो बि घर में रखण या पोखण सां मच्छर घर खां परे रहनि था। इन जे उपतर माखीअ जूं मक्खियूं ऐं पोखटू खुशबू खे पसंदि कनि था। सुंबलबरी में हिकु नेपिटी केतारिया नाले मादो हूंदो आहे जंहिंखे मच्छर ऐं जीत जहिड़ा ठुप पसंदि नथा कनि। जेकॾहिं अव्हां इहो घर में लॻायो त इन जी खुशबू सां मच्छर, मक्खियूं, लाल बेग सभु भॼी वेंदा। सेज या कामन सेज हिकु खुशबूदार जड़ी बूटी आहे जंहिंजे पननि में हिकु खुशबू ई हूंदी आहे। हीअ जड़ी बूटी गोश्त ऐं भाॼियुनि खे पचाइण में बि इस्तेमाल कई वेंदी आहे जेका संदसि ज़ाइके खे चार चंड लॻाए छॾे थी। उन खां सवाइ ही मखण ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं चटणियूं ठाहिण में बि इस्तेमाल थींदी आहे। हिन जे पननि मां ईंदड़ खुशबू मच्छरनि ऐं मक्खियुनि खे भॼाइण जो कमु करे थी। हिन जा पन घर में मुख़्तलिफ़ जायुनि ते रखी छॾिजनि त घर मां मच्छर ऐं मक्खियूं भॼी वेंदा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk